वालेकुम दोस्तों उम्मीद है कि तव्हां बिल्कुल ठीक ठाक हूंदो। दोस्तों असां नओं वीडियो तव्हांजी ख़िदमत में पेश कई पिया ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब बेल लाइक बटन खे लाज़मी जिससे हर नओं वीडियो तव्हां ते पहुची सघे। तव्हांजो पंहिंजो मुमताज़ अली PW00 ही उहे ठिकर आहिनि जेके मिटी मां ठाहिया वेंदा आहिनि ऐं हिन में का मशीनरी न हूंदी आहे ऐं ही सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे हथ जी महिनत हूंदी आहे। असल में मट ठाहिण खां पहिरियां मिटी खे पुसायो ॻोहियो वेंदो आहे ऐं उन खां पोइ उनखे जीअं ही ॾिसो तव्हां हिते हिकु गोल चक्र मशीन ते बीहारे करे हुनजी कटाई वग़ैरह। असल में ही मशीन आहे ही बि हिकिड़े हथ जी ठहियल कारीगरी सिस्टम आहे, बग़ैर बिजली बग़ैर कंहिं सिस्टम जे हले थी ऐं पंहिंजे हथ ऐं पेर जी महिनत सां हले थी। ऐं हीअ तव्हां ॾिसी सघो था त कीअं मिटी मां हथां वठनि था ऐं उहे कीअं तयारु थियनि था। बिल्कुलु असल में मिटी ॻोहण खां पोइ इन ते मट खे आंदो वेंदो आहे। उन मिटी खे जिते इन जो हल्को नंढो मटिजी चइबो आहे उहो ठाहियो वेंदो आहे। हिन जे ठाहिण खां पोइ हीअ अॻिते वेंदो आहे। जी हा दोस्तों, हीअ अॻिते वेंदो जिते थोरो हल्को सुकंदो। इन खां ॿियो मरहलो आहे इहो जेको ॾिसोसि था ठपड़ियुनि ते कुटे ठाहिनि पिया। ॿियो मरहलो अथसि इहो ॾिसी सघो था हेॾां ही साइड में होॾां वरी ही तक़रीबन तयारु आहिनि, पर हिन में अञा बि हल्को फुल्को कमु आहे ऐं कुंभारनि जी महिनत खे सलाम आहे। ऐं मट में त पाणी पियण वाह ज़बरदस्त ॻाल्हि आहे ऐं आख़िर में भट्ठी में पचंदो आहे। भट्ठी सां मट लॻल आहिनि, इहे हेॾां पिया आहिनि जेके पचण लाइ तयारु आहिनि। इहे हिन में पचंदा जंहिंखां पोइ ही तयारु थींदा आहिनि ऐं हिन जी महिनत खे सलाम आहे। सॼो ॾींहुं पंहिंजे नंढनि ॿारनि सां गॾु ऐं पाण महिनत पिया कनि ऐं असल में ही महिनत ठिकर थान खाइण पीअण ज़बरदस्त आहे। हिन जो बर्फ़ खां वधीक पाणी सुठो थींदो आहे। तलोटी खां वञूं था, बर्फ़ में पाणी थधो घणो थींदो, हिन में खणी थधो कुझु घटि थींदो, पर पाणी पीअण जो